कोट आहिनि। अब्दुल नबी सारिफ साहब ख़ुसूसी तौर ते साईं जे लाइ हिन अॼोके मौक़े ते असांजी हिकु सिंध जी ॿी बि रिवायत आहे त असां पग पाराईंदा आहियूं, पटको पाराईंदा आहियूं। तो अब्दुल नबी सारिफ पटको ठारायो आहे साईं जे लाइ। उनखे गुज़ारिश आहे त अचे ऐं साईं खे तव्हांजी भरपूर ताड़ियूं साईं। असां सुभाणे जा वेसू सबबनि जी सवारियूं था ऐं कदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं, गुलाबनि जा गुलाम आहियूं। ऐं ही माण्हू यकीनन गुलाबनि जहिड़ो वास, गुलाबनि जहिड़ी ख़ुशबू ॾींदड़ आहिनि। उन्हनि खे असां जेतिरो बि मान ॾियूं उहो घटि आहे।